दोस्तों हाँ ऐं मुंहिंजो साथी एजेंट निकिरी पियासीं हिकु अहिड़े मसइले खे रिज़ॉल्व करणु जेके अॼुकल्ह जे दौर में वाईफाई ऐं पुराणे दौर में ऑक्सीजन चयो वेंदो हो। ऑक्सीजन प्रोवाइडर खे असां सलाम ठोके पुछा कई त आख़िर मसइलो छा आहे, असांजे साह ते आख़िर लपो छो ॾिनो अथई, ऐं हू असांखे जवाबु ॾींदो आहे त तव्हां ग़रीबनि जो पैकेज ख़तमु थी वियो आहे। ऐं पोइ असां हुनखे कुर्ब जो हारी बुलेट हणी चवंदा आहियूं त तूं पैकेज करे ऐं पैसा कतिन में वठि। इंटेलिजेंस बुनियाद ते असां हिकिड़ो ऑपरेशन कंदा आहियूं जंहिंमें हिकिड़े दोस्त खे असां रंगे हाथों चांहि पींदे पकड़ींदा आहियूं। तंहिंखां पोइ असीं पंहिंजा पाण में डिस्कस कंदा आहियूं त कुझु अहिड़ो खाइजे जंहिंसां हुनखे तकलीफ़ थिए। दोस्तों काफ़ी तवील गुफ़्तगू खां पोइ असीं डिसाइड कंदा आहियूं त असांखे फालूदे जी तलाश में निकिरणु खपे। दोस्तों अहिड़े कारनामे खे सरअंजाम ॾियण लाइ करे असां असिस्टेंट एजेंट खे बि गॾु खणंदा आहियूं। अॻिते हली करे असांखे हाजी पोटे कारखाने जो मैनेजर बि जॉइन कंदो आहे। मैनेजर साहब सां गॾु असां पुॼंदा आहियूं बद फज़ीलत नाले वारे हिकिड़े आइसक्रीम दुकान ते। दोस्तों जिते डिफरेंट टाइप ऑफ आइसक्रीम मौजूदु हूंदियूं आहिनि उन सां गॾो गॾु लालची माण्हू बर्गर जो गाॾो बॻियां हाणे वेठा हूंदा आहिनि। दोस्तों अंदरि वेही करे मूं ऐं हाजी पोटे कारखाने जो मैनेजर हुननि जे मेन्यू जा फोटो ॾिसणु शुरू कंदा आहियूं। मैनेजर साहब मूंखे मुतमिन करण जी कोशिशि कंदो पियो त टेस्ट वारो वठी ॾेखारियूं ऐं आउं कन में चवंदो आहियां त आउं सिर्फ़ु 50 रुपया ॾींदुसि। उन खां पोइ हू सिर्फ़ु मूंखे 3 चम्मच हणण जी आछ कंदो आहे जेका आउं क़बूले करे हथ मिलाईंदो आहियां। दोस्तों सूत्रों के अनुसार हिननि जे मेन्यू जो रंग पिंक इन करे रखियो आहे रशियन जा रशियन आइसक्रीम जा शौक़ीन आइसक्रीम खाई करे मज़ो माणे। असांजो साथी एजेंट बि पिंक मेन्यू खे खणी करे फालूदे जी तलाश करे रहियो हूंदो आहे। दोस्तों काफ़ी टाइम तलाश करण खां पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त हिन वटि फालूदो न बल्कि सिर्फ़ु आइसक्रीम आहे। ऐं पोइ असां उथी करे ॿाहिरि ईंदा आहियूं। ॿाहिरि निकिरंदे साथी एजेंट जो पेर लॻण करे मुंहिंजो चप्पल शदीद ज़ख़्मी थी पवंदो आहे ऐं पोइ असां डिसाइड कंदा आहियूं त इन शदीद ज़ख़्मी चप्पल खे घर भेड़ो करे नओं चप्पल पाइजे। दोस्तों अॼोको व्लॉग असांजो हिते ई पूरो थियो ऐं ॿिए व्लॉग में असां तव्हांखे ॾेखारींदासीं त असां आख़िर फालूदो किथे ऐं केतिरे में खाधो। फॉलो।